बसि तो शाबाश हुजे तो मुंहिंजे लाइ रस्तो हिकिड़ी छॾियो आहे ख़ुदिकशी करण वारो। सॼी दुनिया में पछाड़ी मुंहिंजी आईडी तां बि सभु रिपोर्ट खॾाए हाउस तां हली ऐं 2 कलाक खनि अॻे अलीगोड़ खान महिर पुछो मूंखां त तूं शादी करे छॾी? मुंहिंजो मूं करे छॾी। तूं बि अकुल वारी चरी कान ही, तुंहिंजा कहिड़ा प्रोग्राम आहिनि आउं अञा सम्झी न सघियो आहियां। मुंहिंजे लाइ ॿियो को रस्तो कोन्हे। आउं ज़िंदगी कीअं जियां? तो ख़ुदा ख़ैरु करे, ख़ुदिकशी आहे त हराम, पर अहिड़ी ज़िंदगी खां पोइ मूंखे ख़ुदिकशी करणी पवंदी। तो इहो ख़ुदा ख़ुशि करे, पंहिंजे बचन में ख़ुदा करे ख़ुशि हुजी। मुंहिंजी क़िस्मत में को वियो आख़िर में इहो सारा खे हिकिड़ी अञा उनड़ पोस्ट हलां उनड़ हाउस तां त इनशा अल्लाह ताला असांजी जीजी मख़सूस सीटुनि ते MPA थींदी, जीअं त गुलाम रसूल हिकिड़ो सिंध जो बा किरदार ऐं अशराफ ख़ानदान जो फ़र्द आहे ऐं बापर्दे वारो इंसानु आहे, बापर्दे रहंदड़ आहिनि। असांजी जीजी बि इंशा अल्लाह ताला पर्दे में रही करे सकरड़ जे अवाम जा मसाइला हल करण लाइ असेंबली में आवाज़ उथारींदी। जेको सकरड़ जो अवाम ॾुतड़ियल आहे, सकरड़ जे अवाम खे जेके हक़ न मिलिया आहिनि, असांखे जीजीअ में वॾी उमेदु आहे तो वॾी लिखी पढ़ी औरत आहे ऐं वॾी क़ाबिल औरत आहे ऐं रस गुलाम रसूल सां गॾिजी करे सकरड़ जे अवाम जे ख़ुशहाली आणींदा। दुआ कयो त असांजी जीजी इन सीट ते पहुची वञे, सकरड़ जे अवाम जी ख़िदमत कंदी, पर्दे में रही करे। औरत छो कान थी असेंबली में जेके इज़तदार औरतूं आहिनि, बापर्दे रही करे ख़िदमत कंदी।